वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन लम यतगन्न बिल कुरान फलैसा मिन्ना। वक़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व बारिक व सल्लिम। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह के दरगाह ता तमाम लंबो चौड़ो सफ़र करे कारी अब्दुल समी चाचर साहब जे मारिफत कारी अताउल्लाह साहब जे दावत ते मदरसे के सालाना इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलो। आलिम भी काफ़ी सगोरा पहुतल टाइम भी इंतहाई मुख्तसरा। मां तव्हांजे साम्हूं क़ुरान पाक जे 21 सिपारे जी पहिरीं आयत तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह ताला टिन शयुनि जी अज़मत बयान कई आहे। कलामुल्लाह की अज़मत, नमाज की अज़मत, अल्लाह के ज़िक्र की अज़मत। उतलु मा उहिया इलैका मिनल किताब, सोहना वो किताब तो पान भी तिलावत कर जेको मारबा अरशतों तो मोहम्मद ते नाज़िल कियो। उन किताब जो नालो छा है? पूरे मजमे में आवाज़ अचे कुछ चाचड़न जो पतो हलाल क्यों ॾाढा त चओ। उन किताब जो नालो छा है? ॻाल्हायो न था, मां कब्रिस्तान में बाइक न कंदो आहियां बाबा। उन किताब जो नालो छा है? सभई ॻाल्हायो ज़ोर सां। जंहिंजे नाले अल्लाह तुझे तो सोना मां अरशता तो ते नाज़िल कयो आ। उम्मत भी पढ़े तो मोहम्मद भी पढ़े। ॾाढा नथा जो सुभान अल्लाह ज़ोर सां। इन कुरान जो पढ़ण भी सवाब आ त वरी ॿुधण भी सवाब आ। अॼु तव्हां नियत करे आयो न कारी अताउल्लाह जलसो रखियो आलिम ईंदा कुरान पढ़ंदा वञी ॿुधी अचूं नियत करे घरां निकितऊं टोटल गुनाह माफ़। अबा नियत कुरान जी हवा या भत जी? बाबा भत त गिरे बि आहे। मैं जो वठंदा आहियो चाचड़ नियत कहिड़ी हूंदी अथव? छेणो भलो ॾींदी खीर ॾींदी छेणो त गिरे बि आहे। कणक जो काईंदा आहियो नियत कहिड़ी हूंदी अथव? बोझ जाम थी तव्हां नियत कई त कुरान जो वाइज़ आहे वञी ॿुधी अचूं। नियत करण सां कदम खणण सां टोटल गुनाह माफ़। चलो नियत बि काफ़ी न आहे, वरी कोशिश वमन अरादल आखिरत वसअलहा सअयहा वहुव मुमिन। छा थो चए? जे आखिरत जी नियत कई ॿ कम करे, ॿ हिकु कोशिश भी करे वरी ईमान भी हुजे। सुभान अल्लाह। वाहिगुरु माण्हू सॼो ॾींहुं चाचड़नि में वेठो करे घोटकी 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 इहो घोटके पहुचंदो वञणो अथई त चिंचीअ ते चढ़ो पंध निकिर। छा थो चए? वमन अरादल आखिरत वसअलहा सअयहा। जेकॾहिं आखिरत जी नियत अथव पोइ नमाज भी पढ़ो, कुरान भी पढ़ो, ईमान भी हुजे, मां रब तव्हांखे पंहिंजे मंज़िल ते पहुचाईंदुसि। ज़ोर सां कुरान जा आशिक़ बैत बरात करे छो। तौरा उन जो मुतालो पे करे नबी से मथों अची विया। सोने सिद्दीक़ फरमा अमादा या रसूलल्लाह। अच्छा हुजूर से जो चेहरो न थो ॾिसे गुस्से में लाल थी विया तू तौरात तो पढ़े तो हज़रत उमर टे लफ़्ज़ चया नबी से जो गुस्सो त ख़त्म मोहम्मद मुर्की पियो। सुभान अल्लाह नथा चओ यार मां त अञा चाचड़नि जी चांहि बि न पी आहे। लेकिन ते खुद का सुभान अल्लाह।
छा त ख़लक़ आई ऐं मां तव्हांखे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया आहियो। ॾींहं जो जलसो ॿुधणु ॾुखियो आहे। राति जो सफ़ा सवलो अचो त राति जो रुगो ज़ाल खां मोकल वठो। ॾींहं जो सही कमंद जी छिल आहे, कणिक जो बि ॿियो वारो आहे, कलर बि ॾियणो आहे, ॿार बि बीमार आहिनि, घोटकीअ बि वञणो आहे। सभु कम छॾे अॼु मोहम्मद जो ज़िक्र ॿुधायो। आज के रसूल बैयत बरत करे थो। बैयत बैयत और तुमर से टे जुमा छा चे के रज़ीत बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन नबिया। सुभान अल्लाह जे तुम्हारा रब खां राज़ी आहे, असांजो रब आहे। इस्लाम खां राज़ी आहे, असांजो दीन आहे। मिठे मुहम्मद खां राज़ी आहे, असांजो नबी आहे। हुज़ूर मुल्की पिया फरमा उमर लौ कान मूसा हय्यन लमा वसिहु इल्ला इत्तिबाई। जे साहिब तौरात मूसा कलीम जिंदा हुजे आ त बि तौरात छॾे मोहम्मद जो कुरान पढ़े। तो कुरान जे हूंदे तौरात तो पढ़े। हालांकि तौरात आसमानी किताब आहे, मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल आहे, पर कुरान खां पोइ जी पोजीशन ई आहे। असांजा छोकरा भी अंग्रेजीअ जे हवाले त छोकरियूं भी अंग्रेजीअ जे हवाले। आहे का घोटकीअ जो पाड़ो खाली जंहिंमें प्राइवेट स्कूल न हुजे। सरकारी स्कूल जो त शुमारी कोन्हे। गिटी मिटी देसी देसी गिटी पचदा दहली तो अंग्रेजी। कुरान कुरान काफरन के तो कुरान नथो वणे, मुसलमान के भी कुरान नथो वणे। हाणे हिकिड़ी रन पैदा थिया इमरान खान जी वज़ीर 13 किलोमीटर जो त नालो अथसि निभाॻीअ जो आहे में जहिड़ी थोड़ी फिरदौस आशिक आवान या कुती छाती भौंके ॿुधजा जेथी फितने जो मरकज़ कुरान आ। चो लानत ते चो कुती तो ते लानत आ। चलो तकबीर कुरान जे गुस्ताखन ते, कुरान जे गुस्ताखन ते, इन फिरदौस आशिक आवान ते, इमरान बेईमान ते नारे तकबीर। आए भी बोड़ी ने भागी सालन सरी फाटल था जेका कुरान ते भौंके या न्याणिया या कुतिया नके अमेरिका जी कैसेट पियल मुल्क मुसलमानन जो कुरान ते हमला बस कर पे सलाम को क्या जमीयत वारन के खुदा जो कसम जो कुरान के दुश्मनन सा मैदान ते निकलन मौलाना फजल रहमान चलो खबरदार जो तुम्हारा अहंकार हमारे मदरसे में आएगा हम उसकी टांगे तोड़ देंगे। नारे तकबीर ताज तो खत्म नबूवत जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान छोटा कुरान साईं कन असा जो टेस्टू दा वठन त मुसलमान जे कुरान से मोहब्बत केतरी आ। जुमला तहां सां न ॻाल्हायां तहां सां सिंध जे पुट मैट्रिक कई हाणे आला तालीम हासिल करण लंडन थो लंडन आला तालीम अंग्रेज कुत्ते जी बाणियो चए हा दुख न ते हा भील चए हा दुख न ते हा ईसाई चए हा दुख न मुसलमान तो चए आला तालीम अंग्रेज कुत्ते जी आ। मक्का दी वन्या मक्का थे मातम क्या मकेड़ी बित सा टक्कर आना मकेड़े बिजली दे पोल ते चढ़ा मुसलमान कुरान चाहतो छे गोट के वाला कुरान तो छे सब बेस्मा रब कल आला ता जो मोहम्मद भी आला है कुरान भी आला है ता जो रब भी आला है। भैया तो बोला क्यों चो भैया को नबी भी आला जो कुरान भी आला
हाणे बलूचिस्तान जे भागनारी में मांखे घुरायो 480 हिंदू मुझो वाइज ॿुधण आया मूंखे चयो त असांजो रब बि त साॻियो आहे तव्हांजो बि साॻियो आहे तव्हां मुस्लमान कब्ज़ो करे वेठा आहियो छो मुझो रब तव्हांजो बि साॻियो आहे तव्हां सुञातो कोन्हे असां सुञातो बेशक सुभाणे अल्लाह नथा चओ अकेले रब जा पूजारी ॿई हथ बुलंद करे चओ ॿई हथ ॿई त ख़ल्क़ आई आहे अॼु चाचड़नि थक लाए मां चाचड़नि जे तॾे खे मान ॾियां भिटाई तो चे तॾे ई वञे तिन जे जेके खिली खीकारनि पाए भाकुर भाई पियो जो वेझो विहारे नकी तलब ताम जी रुगो पाणीअ ढुक प्यारे कातियूं कुहाड़ा की नकी रुगो मोहब्बत सां दा मारनि जेके सच्ची दिल सां सारनि तिन खे जायूं ॾिजनि जीअ रब छा के चइबो आहे तवज्जो तवज्जो हुजे त मां हिकिड़े जुमले में ॿुधायां त रब छा के चइबो आहे तवज्जो आहे अकेले रब जा पूजारी ॿई हथ बुलंद करे चओ ॿई हथ अल्लाह जा सा पूजारी रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सान ॾे शइ साॻी हुजे रब हिनखे चइबो आहे रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सान ॾे शइ साॻी हुजे दलील ॿुधा दरियाउ साॻियो मूसा अलैहिस्सलाम टपियो पियो वञे फिरौन गोता पियो खाए रब हिनखे चइबो ॿियो दलील ॾियां बाल साॻी आहे अखी तो टपे त सड़ी पियो थिए इब्राहिम अलैहिस्सलाम अंदर वेठो आहे के बाल वॾी आहे के काथे मां त बाग में वेठो है टियों दलील थो ॾियां टियों दलील काकी साॻी आहे काकी साॻी आहे पत्थर ते हथ चई पई हज़रत इस्माइल जी नरम पीछी या गाल घोटकी अजे डॉक्टरन के भी समझ में नथी अचे डॉक्टर ने वजन डॉक्टर रात पेट में गड़बड़ थी पई डॉक्टर पहिरियों पुछंदो रात छा खाधो हुई रात त भिंडियूं खाधियूं भिंडियुनि त मसइलो का भिंडियूं सॼे घर खाधियूं दस त मूंखे छो थिया चरियो डॉक्टर सुञाणो पंहिंजे रब खे नबी से हरम मां निकिता 11 मुशरिक आया हुजूर साईं खे चयो रब जी दावत ॾियण आयो आहे उनजो तारुफ त करा उनजो अबो उनजी अम्मा उनजा चाचा उनजा मामा हुजूर छा चयो हुजूर फरमाया कुल अल्लाहु अहद सवेन मोहम्मद जो अल्लाह अकेलो आहे कुरान जो पहिरियों सबक अल्लाह जी सुञाणा चौथा असांखो कुरान कसिन या गुजारे त भागी अथव चौथा असांजो सॼो दीन कुरान में आहे बेशक अब नमाज़ काथे लिखियल आहे सभई छो था ॻाल्हायो नमाज़ काथे लिखियल आहे हज काथे लिखियल आहे ज़कात काथे लिखियल आहे सहाबा जो शान काथे लिखियल आहे अहल बैत जी अज़मत काथे लिखियल आहे क़यामत जो बयान काथे लिखियल आहे खत्म नबूवत जो बयान का कुरान में सॼो दीन कुरान आहे इमरान खान सां असांजो जहिड़ो पेट्रोल पंप ते थो इमरान कुत्ते सां असांजो जहिड़ो ख़त्म नबूवत बेशक खबरदार हाणे चए तो मां मौला फजर मान खे गिरफ्तार कयूं अरे तुंहिंजो पीर न्याज़ी कदर मां उठी अचे मौलाना का केस न तो थी सके मौलाना के हथ तला 22 करोड़ पाकिस्तान जो अवाम फजर मान सां नारे तकबीर नारे तकबीर ताज तहत में नबूवत शान मोहम्मद मुस्तफा कायद मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजल रहमान कायद मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजल रहमान इमरान भाई भारत
नवाज शरीफ गिरफ्तार क्यों, तो जरदारी गिरफ्तार क्यों, तारीख नाली चोर मुझे कारकुननि खे ख़बर आहे त असांजी क़ियादत चोर जे तो पंहिंजे मां जो खीर पीतो तो साल तुंहिंजी काबीना ऊंधी लटकी पई आहे पर फज़लुर रहमान ते केस न ठाहे तो गुंडा धन मशीन सां ॾहे सर विढ़ंदई डंडनि सां हे ॻाल्हि न सम्झाए ॿाराणी मतां अटके जमियत वारनि टकरा करियो ची भाटियो संद संद खे भल काटियो या टे गुंजा गोला हणी भलसा के भूसाटियो पर हटबो न हाणे पोइ ते जेको हटे बेईमान वासिर दीन तां कुर्बान हाणे त हेॾी महांगाई कई अथई जो अटो 70 रुपए किले खां टपी वियो आहे ऐं पाण तकरीर कई आई महांगाई ते त वज़ीर आज़म चोर डीजल महंगी थी इमरान खान चोर आहे, पेट्रोल महंगो थियो इमरान खान चोर आहे, बिजली महंगी थी इमरान खान चोर आहे, गैस महंगी थी इमरान खान चोर आहे, लाइट महंगी थी इमरान खान चोर आहे, अटो महंगो थियो इमरान चोर आहे। तुंहिंजी पंहिंजी तकरीर आहे थदड़े जा पुट हाणे जदो मरो सुकून कबर में दो मुझे मरो जे मलाइकन वांगार करे तोखे पादर न कुरान कुरान सब हिस्म रब्बिकल आला हजरत अली से जुम्मे जी वाइस लिखे जुम्मे हमरा चिट्ठी लिखे अली ये चिट्ठी 4 सवाल हजरत अली के भले 5 सवाल हो जाए चिट्ठी छो लिखी थी मुसलमान हो तो उठी भी सवाल कर दुनिया तो जो सवाल बुधे अली जो जवाब बुधे दादा जो अली अलिया जो अली अलिया मारा अली जा मुरीद बैयत बुलंद करे जाओ नारे तकबीर नगर नगर गली गली आवाज नगर नगर गली गली अने आवाज नगर नगर गली गली अचान पे जरा बाहर ना आयो हे हैदरी का अपना मौला फजल रहमान के चल तो कराची में न कर जा लाहौर के रास न कर सखन न टप जा मैं तो समीर हक भांगो रक्त में गाढ़ो कंदास है मौला जो सियासी मसलो हो जे हा तो घरों ही न निकरा हा ए मोहम्मद जे इज्जत जो मसलो हा ये तो हिकड़ी जान आ 70 हुजन फजल रहमान मोहम्मद जे इज्जत थे बिगड़ दा सिखाई है जमियत वाला बिगड़ सिखाई कोन खुदा ने मौत हयाती रब के वसा असा जो डॉक्टर साहब जे महीने में शहीद थे 29 नवंबर 2014 उनके 21 नवंबर थे मुझे गयो नवाब साहब मुझे किबला 5 दफा कातलाना हमलो थियो थे या रात जो सफर न कर या सिक्योरिटी वधा मर्दे कलंदर जो जवाब राष्ट्र के बाबे जो जवाब जो बंदन जे हीरे जो जवाब जरने में जमीयत जो जवाब जे असदुल्ला खालिद के जान प्यारी नथी खालिद के मोहम्मद जो दीन प्यार नारे तकबीर शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो नारे तकबीर हमारा उठी बिजो अली मुझे पहलो सवाल पूछो चेन उम्मत में वड्डो आलिम केरा मुझे मौला अली जो जवाब पूछा चेन उम्मत में वड्डो आलिम अबू बकर सिद्दीक यार दादा नथा छो सिद्दीक जा गुलाम बैयत बुलंद करे छो बैयत जे अली नबी से कहां के नाले छो मां इन बलियो घर अली दरवाजो कहां था जो वड्डो आलिम अबू बकर दलील मुझे मौला अली जो दलील पूछा
जे शरई मसलो मस्जिद भरजी वञे नमाज जो टाइम थी वञे त नमाज उहो पढ़ाए जेको इल्म में वॾो साईं जन जी तबियत नासाज़ हुजूर से हुजरे पाक में हा मस्जिद भरजी वई जमात अची वई पुछो से या रसूल अल्लाह नमाज केर पढ़ाए फरमाया अबू बकर के चओ त मोहम्मद जे मुसल्ले ते नमाज पढ़ाए बराबर सिद्दीक टे ॾींहं नमाज पढ़ाई वरी पुछो से या रसूल अल्लाह मुस्तकिल नमाज केर पढ़ाए पाक फरमायो मुर्रु अबा बकरिन फलियुसल्लि बिना अबू बकर के चओ माण्हुनि खे नमाज पढ़ाए अमर आशा चयो इन्नहु रकीबुल क़ल्बि या रसूल अल्लाह वो दिल जो नरम आहे मुसल्ले ते न बीह सघंदो के ॿिए खे हुकुम कयो पाक फरमाए आशा मा बाबल्लाहु फी सदरी सब्बैतु फी सदरी अबा बकरिन आशा जेको रब मुंहिंजे सीने में रखियो मां मोहम्मद सब कुछ अबू बकर जे सीने में रखी छॾियो नारा तकबीर मुस्तफा का हमसफर मुस्तफा का हमसफर हाय मारे टाइम हो गया खुदा जो कसम अज मां 4 कलाक सिद्दीक ते ॻाल्हि तो सिद्दीक केरा जैसे दुनिया अज भी कावड़ी बैठी खुदा की कसम इन उम्मत के संभालने वालो अबू बकर अली ॿियो दलील दे जी हाँ साईं जन दुनिया में बुरको मटायो मदीने में क़यामत सुगरा हज़रत उमर जहिड़ो माण्हू तलवार खणी बीठो आहे जेको चए थो नबी से विसाल कयो आहे मां मुंडी लाहींदुसि पर सोनो सिद्दीक आयो साईं जन जे चेहरे ते चादर परे करे पेशानी ते चुमी ॾेई चेते तो हयम मयत सोना तुंहिंजी ज़िंदगी भी पाक तुंहिंजो अल्लाह जे वञण भी पाक जी साईं माण्हुनि खे चओ मस्जिद में गॾु थियनि माण्हू मस्जिद में गॾु थिया सोनो सिद्दीक मिंबर ते आयो ये आयत पढ़ी जे वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहि रुसूल ओ दुनिया वालो मन कान याबुद मुहम्मदन फइन्न मुहम्मदन कद मात अल्लाहु अकबर अरबी जुमलो समझो हां रड़ियूं निकरी वञनि सिद्दीक छा थो छे जेके हुजूर जा पुजारी हो बुधी छॾियो त हुजूर से अल्लाह के प्यारा थिया पर वमन याबुदुल्लाह फइन्न अल्लाह हय्युन ला यमूत जेके रब जा पुजारी आ हो बुधी छॾियो त जो रब मौत खां पाक अली अली टियों दलील जे हुजूर जे विसाल खां पोइ मसाला ॿ पैदा थिया कुछ माण्हू इस्लाम खां फिरिया किन ज़कात जो इनकार कियो ख़त नबूवत ते हमला शुरू थिया हाय सिद्दीक तलवार खणी निकतो हज़रत उमर आयो अबू बकर हथो हल्को रख वडो सानियो थियो आ ए छापियो करे हज़रत उमर के चई अंत खय्यान फिल जाहिलिया व खवान फिल इस्लाम तो जाहिलियत में बहादुर है इस्लाम में बुज़दिल थी वियो उमर मुझो रस्तो आजो कर वरी हज़रत अली अॻियां वधियो अबू बकर हथो हल्को रख जे मां तोखे ॿियो कुझु नथो चवां तू जंग बदर में अॻियों पे लड़े काफ़िरनि जे निशाने ते हुजूर तोखे जुबे था वठी पोइ के कयो जे अबू बकर पहुंचे थी तो मैं मोहम्मद की बड़ी उम्मीद आ सिद्दीक पहुंचे थी तो के उम्मत संभाल लिया सिद्दीक पहुंचे थी हाय मुझे मौला अली कयो अबू बकर मैं तो के कुछ न तो जमा नबी साईं जा जुमला तो के याद तो ॾियारा कोट के वारो सिद्दीक जी आखिर में गोड़ा तलवार खिला रहा है जे तो अली अजी जमन जा कुत्ता आशा जो पैरन में चक्कोनी मदीने में गीत वतन सिद्दीक बर्दाश्त करो नबी के इज्जत के हमले थे खत्म नबूवत के हमले थे सिद्दीक जिंदा हुए मुका बर्दाश्त न थे मैं मरी बना मैं टुकड़ा थी बना मैं रक्त में बेची बना 70 जानी हो जान सिद्दीक मोहम्मद के खत्म नबूवत को कुर्बान नारा तकबीर ताजदार खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत शान सहाबा सैयदना सिद्दीक अकबर मुस्तफा का हमसफर अजी मुझे टाइम हुजे हाँ खुदा जो कसम सिद्दीक
मलंग सिद्दीक के काबिल अबू बकर जन्नत में वेंदो आहे अबू बकर पहुंची वियो तू मोहम्मद हो पिट हो पहुंची वियो तू पंहिंजी कर हमारा होची बिठो मौलाना अब्दुल्ला अब्बासी के स्टेज ते अची से अब्दुल्ला अब्बासी बियो आलिम इंदो आहे उते जो उते ब्रेक भी एडी पक्की था स्पीड ब्रेकर जो इंतजार भी करना बस बाकी मुझा 5 मिनट बचा अली मुझे बियो सवाल पुछ चेन उम्मत में वड्डे में वड्डो बहादुर केरा मुझे मौला अली फरमायो हे जवाब हजरत अली के कमरे में न पियो दो जुम्मे जे ॾींहुं कूफे जे जामा मस्जिद में हज़ारे माण्हू वेठा आहिनि उते पियो जवाब ॾियो अली बहादुर केरा मुझे मौला फरमायो जे अली खां तो पुछे ते इन उम्मत में वड्डे में वड्डो बहादुर अबू बकर सिद्दीक अली खैबर जो किलो तहां वत कयो मरब के 70 टुकर तहां कयो तहां ता जो बहादुर अबू बकर दलील है मुझे मौला अली जो दलील पूछा जे हिजरत वारी रात मां अली बिन मोहम्मद जे बिस्तरे थे सलाम मां सिद्दीक के जो मोहम्मद के कुलन ते कयो विच काफर मान तो सुभान अल्लाह हिजरत वारी रात नबी से सदे अली मुझे चादर ए मक्के वालों ने ओमान तू ए मुझे बिस्तरो सुमी पाओ सही तहां काडे जे मां ने तो अबू बकर जे करते सुभान अल्लाह या रसूल अल्लाह बस सौ काफर भी चाहिए चौधारी पान फरमाई ये मारना आया है न मोहम्मद जो रब बचाने ला मौजूद है सुभान अल्लाह या रसूल अल्लाह वो किए नहीं दो पान फरमाई मुट्ठी मिट्टी जी भरी नस कुरान जी ही आयत पढ़न वजअल्लाह मिन बैन अयदीहिम सद्दा व मिन खल्फिहिम सद्दा या रसूल अल्लाह अग्या हंदो पोया रहिजी विंदा पोया हंदो सजे रहिजी विंदा सजे हंदो खबर रहिजी विंदा घोटके वाला हुजूर जो जवाब पुछो पान फरमाए अली मिट्टी माहन तुम अंधो रब कंदो सुभान अल्लाह दादा नथा चो सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह तवज्जो हुजे त पमाए करो जुमलो चवा दादा सुभान अल्लाह फरमा अली अज मिट्टी मां तो हणान हर साल पाण ही हणंदा सुभान अल्लाह संदन नबी से मिट्टी हणन जो बत्तू ही विसी गया बत्तू सब न था गाला बत्तू अन्या ताई विसाईंदा थवा बता होशियार हो मिसकार न समझी रहा हूं बाकी जो नालो बच्चों जो विसीदन सजी रात अली के नबी समझदा इते जो हुंदा थी वने खबर अब्दुल्ला के रोला से अब्दुल्ला के सजी रात अली के नबी समझदा जो त बिस्तरो नबी साईं जो चादर नबी साईं जी सुतल के रो अली सब न था गाला अली साईं अली सबू जा लडठो हमरा सुकूत सुबह जो हजरत अली नमाज से उठी अबू जहल पूछो अली नबी क्या दे रहे हो मौला अली जो जवाब पूछा जे पहरो पाण तो दी पूछी माखो अली अली निंद के जे हां एड़ी के जो मां जे गोद में भी अली एड़ी निंद कदे दादा नथा चो जोर सा जो अली अली चो अली अली मौला अली जा मुरीद बैयत बरत करे छो बढ़िया बस सौ काफर भी जान अली निंद पियो कुर्बान अली तुझी जिब्र कुर्बान अली तुझी उम्मत कुर्बान अली तुझी बा बस सौ काफर अली निंद पियो ता के खबर पे काली अताउला बारे जलसे ते धारे लन्नो गहरो थियो केड़ा बयान दऊ मुल्लो ही कना के मत जल दर्द कुर्बान अली तुझी जिब्र कुर्बान बस सौ काफर अली निंद पियो तने अली फरमाए माखे दुनिया में टे शयूं प्यारी केड़ियो अज़र बिसफ लश्कर कुफार कतार अंदर कतार
लख जन्या हजार मोहम्मद जा कथा एडो हैदरे करा साहिब जुल्फकार हथ में तलवार जेको अचे पिनार जाते धक्को हण त बेड़ो ई पा अली से केड़ी तैयारी आ गर्मी हो जन अली के रोजो हो जे अचे तो रमजान अचे तो चाचड़ो कराची ट्रपी आयो न जो रमजान में भी डंडो कुंडो बंद न तो ते तो हैदरिया मवाली में अच्छी फाता हूँ इमरान खान पे मवाली थवड़े बाबू एकड़ो मवाली सुतो पियो घर पोया हथणी ज़ाल के जे मुंजी मुंडी हलाई केर लाए ने भागा पोगाल है कि तो चे मेरा ईमान जे जरूरत इमरान खान के लोग ने बच्चों पे आवे ओच तो अखी बचाई मुझे कहां लेके जा रहे हो तुझे जहन्नम में लेके जा रहे मैं कहां खड़ा हूं तुम दोजख के मेन गेट पे खड़ा हो मवाली का मुल्क अचे वो रमजान शरीफ तैयारी को फुल नबी साईं 2 महीना पहिरियों तैयारी कंदा सुभान अल्लाह हिन हयाती अला नबी साईं कॾहिं बि दुआ न घुरी आहे त रब मुंहिंजी हयाती वधा पुछो साईं अब्दुल्ला कादे खुदा जो कसम मां न पढ़ियो आहे त नबी साईं दुआ कई हुजे त मुंहिंजी हयाती वधा मां न पढ़ियो असारा पोहा बीमार थे छोरा घोट के वारो प्लाट भी खपाए ट्रैक्टर भी खपाए मुखे रही में खान खड़ी हलो मां चढ़ी तू चढ़ी केड़ो कश्मीर पता कने मर छड जान खंगी खंगी कटू चनियो गई न कयो अजाया खर्च शादन में भी जट अजाया खर्च कंदा अब आज ने जो गाड़ियों आयूं कुआर वठण ता वणो या पीड़ीअ ते पिया वणो अल्लाह पजर गाड़ी ना तो मदरसे खेलियो केडा जो हाफिज तैयार थे दादा नथा जो सुभान अल्लाह खुदा जो का समाज ने स्कूलन थे गवर्नमेंट किरोड़ खर्च क्या इन स्कूलन जो अशर वणो दिसो बरोच बकरियों बधियो वेठा पर आज जे के कारी हता अल्लाह कुरान जा हाफिज तैयार थे न ये हाफिज तैयार न था तो मोहम्मद जे दीन जा चौकीदार थे सुभान अल्लाह दादा दादा जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आश को जोर था मिटाई तो जे जिन दिनो तुम जातो ब्या मेरी दड़ सभली मुठा दींदड़ मु उहे डिठा जिंदगी जानू है जन्नत सुभान अल्लाह घोड़ा रे घोड़ा करे निकल दे रोई केतरा हाफिज तैयार क्या से अब्दुल कयूम तस्ता कारी हता अल्लाह के मुबारक मदरसे के मुबारक इनजे पीमा के आए है बिटाई तो चे घोड़ा रे घोड़ा करे निकरंदे रोई दड़ धड़ी दई धूड़ में वो तख्ते ते धोई पोलाई दई लिंगन ता शाह अब्दुल लतीफ चे लिबास सवारी लोई अजा रावल दिखरंदी रोकड़ो जेका टिनी हुंदई डोई अड़े कमी इंदई सोई पोयो माल पड़ाओ सुभान वार सब धंदई बात अगे जे छिके बद जे फट हिटाइया मां दरगाह ता आयो आया वार सब धंदई बात के जे छिके बद जे फट सभई चवंदा मंझंदि थी वई मैयत खे कयो सिजट पो सुमारे सिधो कदई पो खणी हलंद इकठ अड़े मथा विझंदई लट वर्षो वञी दई वाट खे कबर में अखिन में मिट्टी चप्पल में मिट्टी कन्नन में मिट्टी वॾा वण वणकार जाज ते नांग सुजन नीला अब अंग्रेज कुत्तो चे तो कुरान न हुजे ये असा जा बेखैरत हुक्मरान भी चवंदा कुरान न हुजे तहां छा था जो कुरान हुजे या न हुजे केड़ा केड़ा मुजाहिद यो बइयो तो बोलता बइयो तो ओ कुरान जे मदरसे सा तावन कंदो गारायो सब एड़ो मुजाहिद थी अचे चे मां इते जो इते 1000 रुपया खैर जे कम में जमो थो